नाज़रीन, शहदाद कोच में गुलशाह शाख जी खाटी न थियण पाणी जी खोट खिलाफ पुछड़ी जे आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आपाशी खाते जे वज़ीर खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था साजिद ज़मीर ख़ैर जी हिन रिपोर्ट में। खाटी जो मसलो आहे, मेन मसलो आहे खाटी जो, ऐं उन खां अलावा खाटी ते कई सालनि खां वठी न थियल आहे। उन जे करे पाणी असांजे अचणु कोन्हे। हिनजी डिज़ाइन एॾी ठहियल आहे, स्केटी में डिज़ाइन एॾी ठहियल आहे जो असांजी शाख जेका आहे उनजी मुंहुं जेको आहे पासीरो ठहियल आहे। उते जेकॾहिं हिनखे टावरी शाख खे थोरो हटायो न वेंदो आहे त असांखे पाणी बिल्कुलु न लॻंदो आहे। हिकु ॻाल्हि इहा। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजो जेको हक़ु आहे, जेको असांजो हक़ु आहे तक़रीबन 549 क्यूसिक असांजी खणत आहे, असांजो हक़ु आहे क्यूसिक, उहो असांखे मिले कोन पियो। अगर पानी की थोड़ी विचार थे थी तो असां वटि हिते खाटी न हुजण जे करे, बिल्कुलु खाटी न हुजण जे करे जेकॾहिं 1 फुट पानी ॾिनो थो वञे, पोयां शाख नाकारा लॻी पई आहे, पानी उछली थो पवे, ॻोठनि में पानी काए थो पवे, कट लॻा पिया वञनि, माण्हू दरपदर थियनि पिया, वीरान थियनि पिया। वक़्तु फील्ड रेगुलेटर ते बीठा आहियूं हिते। हितां जी हालत तव्हां ॾिसो, हितां जी हालत इहा लॻी पई आहे। तव्हां हितां विज़िट करे ॾिसो, पंहिंजो गुलशाह शाख जेका तक़रीबन 449 जी डिज़ाइन आहे, क्यूसिक्स डिज़ाइन आहे, ऐं तक़रीबन 450 जेको आहे सो हिनजी डिस्चार्ज आहे पंहिंजो खणत आहे पाणी जी। हाणे एॾी पाणी जी सूरत हाल में पाणी जी पोइ शाख जी हालत रही आहे कई सालनि खां वठी, तक़रीबन 15-18 सालनि खां वठी। थी सघे थो कागज़नि में हर साल खाटी थींदी हुजे। फील्ड रेगुलेशन ते बीठा आहियूं असां। टोटल जेके आहिनि गुलशाह शाख जा खातेदार आहियूं। असांजी शाख गुज़िरियल 10-11 सालनि खां वठी हुनजी हालत इहा थी वई आहे त हुनजा जेके दरवाज़ा आहिनि, हुनजी जेके भितूं आहिनि, उहे सॼे शाख जे अंदरि आहिनि ऐं हुनजी खाटी न खणाई वई आहे। हुनजी असां एप्लीकेशन जेको आहे मुसलसल 3 साल आहे असां वॾे ऑफिसरनि खे एप्लीकेशनूं मोकिलियूं आहिनि त महिरबानी करे शाख जी खाटी खणाई वञे त जीअं जेको आहे पाणी असां ताईं पहुची सघे। असांजो हिते 100 जो गेट आहे, जेको पाणी असांजो टावरी खे माना ॾियनि था, असांजो गुलशाह माना खे हटाया आहिनि। गुलशाह खे खाटी न आहे, गुलशाह खाटी कोन थियो, पाणी असां वटि चटुक न ईंदो। जो थोरो पाणी चाढ़ करे अचे थो त गुलशाह वारा इहे ई मथे खाते चवनि था पाणी हटायो, शाख फाटे थी। टोल ते असां सुकूं था, होॾे पाणी नथो अचे, हिकु पाणी हटाइनि था। गुलशाह केनाल जा खातेदार आहियूं। असांखे तमामु पाणी जी खोट आहे। असां अपील कयूं था वज़ीर सोहेल अनवर सियाल खे त असां गुलशाह केनाल खे खाटी खणाए ॾियनि ऐं असांजे माल बि मरे थो, पाणी पीअण जे लाइ बि न आहे। असां इन जे लाइ अपील कयूं था मोहतरम जनाब पीपी बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खे बि जेको आहे सो असांखे खाटी खणाए ॾियनि। असां वटि पाणी पीअण लाइ कोन्हे को, महिरबानी करे असांखे पाणी खपे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे चऊं था त असांखे महिरबानी करे माल जे लाइ बि पाणी कोन्हे को, न पीअण जे लाइ पाणी आहे। महिरबानी करे असांजी खाटी खणाए। असां हिते कैंप लॻाए वेंदासीं, जंहिं ॾींहं ते असांखे पाणी न मिलंदो असां न वेंदासीं, हिते वेही रहंदासीं। कैमरामैन फिदा हसन जाफरी सां गॾु साजिद ज़मीर ख़ैर, मेरान टीवी न्यूज़, शहदाद।